जी सिंध हुकूमत पारां मरहले वाइज़ तालीमी इदारा खोलण वारे हिदायतुनि खां पोइ अॼु टे मरहले में प्राइमरी स्कूल भी खुली विया आहिनि। ॿार जेके प्राइमरी में पढ़ंदड़ आहिनि उहे भी पंहिंजे स्कूल 7 महीननि खां पोइ अचणु शुरू थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ स्कूलनि जे इंतिज़ामिया तोड़े ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त 7 महीननि खां पोइ उहे स्कूल अची कीअं पिया फील कनि। इंतिज़ामिया सिंध हुकूमत पारां जारी कयल SOP ते अमल दरामद करण लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? जी हाँ, बिल्कुल हम पानी और ये सब चीज़ें घर से लेकर आ रहे हैं क्योंकि यहाँ पे जर्म्स के फैलने का ख़तरा है और हाथों को सैनिटाइज़ करके और बाकी सारी चीज़ों को सैनिटाइज़ करके हम सारी चीज़ें घर से लेकर आ रहे हैं। है तो नहीं, लेकिन हम लोगों को घर से लेकर आना पड़ रहे हैं सैनिटाइज़र्स। स्कूल में ऐसा कोई अमल नहीं अभी तक नहीं है, लेकिन SOPs का बहुत अच्छे तरीके से ख्याल रखा जा रहा है, बहुत ध्यान रखा जा रहा है और मास्क लगा के बैठाया जा रहा है और बाकी सारी चीज़ें बहुत अच्छे तरीके से करी जा रही हैं। कोरोना वायरस की वजह से हमारा तालीमी सिलसिला बहुत ज़्यादा मुतासर हुआ था, तालीम रुक गई थी, ऑनलाइन क्लासेस भी हो रही थी, लेकिन उसका यानी फ़ेस टू फेस में जो पढ़ाई हो रही थी, फ़ेस टू फेस पढ़ाई ऑनलाइन क्लासेस में वो नहीं हो पा रहा था। काफ़ी हद तक काम रुक गया था, आधा साल हमारा ज़ाया हो गया था। अब स्कूल खुल गए हैं, इंशाल्लाह हम लोग तालीम को आगे बढ़ाएंगे और अपना जो रिमेनिंग कोर्स है उसको पूरा करेंगे। जो हमारी स्टडीज़ रुकी हुई थी वो काफ़ी टाइम बाद मतलब वापस से कंटिन्यू हुई है। अपनी फ्रेंड्स से मिले, टीचर्स से मिले, काफ़ी कुछ चेंज भी लग रहा है। बहुत डिफ़िकल्ट है स्टडीज़ को कंटिन्यू करना, बट उम्मीद है कि सब कुछ बहुत अच्छी तरीके से कंटिन्यू हम लोग करेंगे, क्योंकि जिस तरीके से हमारी स्टडीज़ रुकी हुई थी तो अब मतलब कवर करना है किसी न किसी तरह, क्योंकि अब हमारा बहुत लॉस हो चुका है। तो मतलब अब यही उम्मीद है कि हम किसी न किसी तरह टीचर्स के साथ शेड्यूल बना के चलें और इंशाल्लाह बहुत अच्छी तरीके से हम कवर करें। कि हमें बच्चों की सेहत बहुत ज़्यादा उसकी जो है फ़िक्र है। बच्चा सेहतमंद होगा तो तालीम तो अच्छी हासिल कर ही लेगा। 7 महीने बच्चा घर बैठा है और उसे SOP क्या होता है उसका अंदाज़ा था। हमने बच्चों को मैसेज ही कर दिया कि यू शुड फॉलो द SOPs दैट देयरफॉर दे नो कि हमें मास्क भी पहनना होगा, हमें डिस्टेंस मेंटेन करना होगा, हमें अपना ओन लंच ले जाना होगा, ओन वाटर बैग ले जाना होगा और अगर दे अफोर्ड कर सकते हैं तो अपना सैनिटाइज़र भी लेके जाना होगा। हमने सोशल डिस्टेंसिंग के लिए यही किया कि स्टूडेंट्स को 2 ग्रुप में कर लिया। ऑल्टरनेट डेज पे वो बच्चे आएंगे। सिंगल बेंच बच्चा जो है एक बेंच में है, तो आज हमारे पास जो है वो आधी स्ट्रेंथ है और आधे बच्चे कल आएंगे। हाँ, ॿार इलाही ख़ुशि आहिनि छोकी इलाही गैप अची वियो आहे। 7 महीननि जो काफ़ी गैप आहे, त 7 महीननि खां पोइ ॿार आया आहिनि त इलाही ख़ुशि आहिनि, इंट्रस्ट वठनि था। पर पढ़ाईअ जो मतिलबु सिलसिलो असांजो जारी हो। जुलाई खां जीअं सेशन स्टार्ट थियो त टीचर्स ऐं ॿार मतिलबु टच में हुया व्हाट्सएप ते, ऐं हुन में सिलेबस असां ॾियूं पिया घर में कमु करण लाइ, त मतिलबु ॿार प्रिपेयर हुया ऐं हाणे अची करे मज़ीद जेकी पढ़ाई कंदा उहा हाणे कंदा। इहो गैप असां कोशिशि कयूं था त पूरो थी वञे, छो त 7 महीना ॿार जेके आहिनि घर में वेठा आहिनि त उन्हनि काई बि तालीम वग़ैरह न हासिल कई आहे। हाणे असां चाहियूं था त इहो प्रोसेस जेको तालीम जो सिलसिलो आहे इहो कंटिन्यू हले, त जीअं ॿारनि जो गैप पूरो थिए ऐं असां जेको आहे SOPs खे फॉलो कंदे असां जेको आहे क्लासिस कंटिन्यू कयूं आहिनि। असांखे ॾाढो मज़ो पियो अचे छोकी असां 7 महीने खां पंहिंजे घर में हुयासीं, न की पढ़ाई जो सिलसिलो हले पियो। हाणे स्कूल खुलिया आहिनि त असांखे लॻे थो कि असां पढ़ाई कयूं था, हाणे असांखे हिकु लॻे थो कि असां पंहिंजी पढ़ाई हासिल कयूं था। काफ़ी अच्छा फील हो रहा है। अब रूटीन भी सही हो गई। सुबह सुबह उठ रहे हैं, वरना घर में देर से उठते थे, रूटीन भी ख़राब हो गई थी और काफ़ी मज़ा आ रहा है स्कूल आके। बहुत अच्छा लग रहा है, पढ़ाई कंटिन्यू हुई है। अब पढ़ाई कंटिन्यू हुई है तो हम अब सीरियस हो गए, पढ़ाई शुरू हो गई है। जी स्कूलनि जे ॿारनि ऐं टीचर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त कोरोना सबबु तालीम में गैप अची वियो आहे, जंहिंखे फुल करण जी ज़रूरत आहे ऐं असां महिनत सां उहो गैप पूरो कंदासीं। जेकॾहिं ओवरऑल ॻाल्हि कजे त स्कूलनि जी, त ओवरऑल जेके सरकारी तौरु निजी स्कूल आहिनि उन्हनि मां चंद ई सिंध हुकूमत पारां जारी कयल SOP ते अमल दरामद करे रहिया आहिनि, पर अक्सरियत जेके स्कूल आहिनि उहो जेका SOP आहे उनखे नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि। सैनिटाइज़िंग वारो उते अमल न आहे ऐं ॿारनि में जेको सोशल डिस्टेंसिंग वारो जेका हिदायत आहे उन ते बि अमल दरामद न पई कई वञे। डायरेक्टर प्राइवेट स्कूल एजुकेशन पारां बि विज़िट कया विया आहिनि, उन पारां बि कुझु स्कूलनि खे हिदायतूं जारी कयूं आहिनि। अहिड़ी तरह तालीम खाते जी टीमुनि पारां बि विज़िट कया आहिनि, पर अमली तौर ते हिते को क़दम खणंदे नज़र न पियो अचे। न ई वरी जिन स्कूलनि पारां SOP ते अमल दरामद न पई कई वञे उन ते को फाइन या वरी को उन ख़िलाफ़ का कार्रवाई कई वई आहे। तंहिं करे जेके सिंध हुकूमत पारां जेका SOP जारी कई वई आहे उन ते अमल दरामद करण जी ज़रूरत आहे त जीअं ॿारनि जी सेहत बरक़रार रहे। कैमरामैन सजाद संजय सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सख।